मता पांजी भोतारी ते पांजी रेसी ते पांजे वडे रब ते का नवाब जे का सरदार जी चमचाखोरी ते तुझो दिमाग खराब थी पवे ऐं का आलिम सा हाफिज सा मदरसे सा मस्जिद सा तू को टक्कर खाए समझे दिए इए इनन जो को वाली वारिस कोने खबरदार को अंजाम वो थींदुई जो को अबू जाल जो थो जो को अबू लाहब जो थो। हे कुरान जी बरकत आ, हे दीन जी बरकत आ, जे सदके अल्लाह असा के सफेद लिबास परायो आ। अल्लाह से जल जलालू असा के नमाज जे सदके चेहरे ते अल्लाह पाक असा के रौनक बख्शी आ, चेहरे ते मुस्कुराहट आ, चेहरे ते खुशी आ। आई पैसे वारा मानू जी परेशान उन्हनि जी पूरी कोने का छो तो जिते सुकून मिलंदो आ, जिते राहत मिलंदी आ, जिते आराम इंदो आ, उन्हनि शयन खां ही परे हन पो पुजी जो नथा सगन। अदा मौलवी त कारां ते चढ़े वतन ये खांदे पेन न। अदा मौलविया को देख त परू त देख बाबा कार त देख मौलवी दी और मौलवी दे कपड़े त देख यार भला केड़ा नौकरी नहीं ना कर अदा केड़ा जमीन नहीं ना कर जगह भी भले ठवा गेन। अदा असा तुसा वो झलियाद कोनी कोन असा त सब नहीं को अखने पे तो खुदा दे वास्ते मस्जिद ठवायो मदरसे ठवायो हिम्मत करो तुसा भी भले कपड़े पायो तुसा भी कारा गेनो तुसा कारा ते चढ़ो ना असा तो रोके ने तो कोनी पे दे असा तुसा वखदे पे करो नहीं मत भाई सड़दे क्यों पे असल कुरान दी बरकत है। माग में भी एक दफो की जगह ते अर्ज कयो तो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो साहब रहमतुल्लाह अलैह सब चो रहमतुल्लाह अलैह पांजो वाक्यो बुधायो चई सेनेट जो इजलास हो अल्लाह पाक फकीर जे बार के आलिम के गरीब जे बार के सेनेटर बनायो पाकिस्तान जे एवाने बाला में उते कुर्सी ते बैठो आ निसार खोड़ो डॉक्टर खालिद महमूद सुमरे जो जो गोठ आसुल बाहर जो जो पांजो पुरानो गोठ थन हे पांजो खोड़ो निसार खोड़ो भी उन्हें गोठ जो आ वडे रात उहो ही माना जो आहे सो आलमन सा सियासी हवाले ता उन जा टकरा थींदा आहिनि हे भी सियासी मानू हुया अच्छा उन जो पान में माना जेड़ो हुंदो सियासी तो गोठाना वडेरा जो कावड़िया तो उन्हनि के मजबूर कयूं डॉक्टर साहब लडो खणी लाड़काने में आयो उते अची वेठो जमायत जो कम कई दीनी खिदमत कई अल्लाह से उनके पाकिस्तान जे एवाने बाला में पहुंचायो। शहीद इस्लाम फरमायो चई सेनेट जे अंदर वेठा थे निसार खोड़े जी कुर्सी मुंजी कुर्सी इत्फाक सां गॾु हुई मां निसार खोड़े के दिसी वरी पान के दिसी मुखे पांजो वो इब्तदाई दौर याद आयो हे असां सा हथ मिलाइण भी ए बि समझंदा वाह मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजो शुक्र थो अदा कयां जो अॼु मूंखे इन अमीर तरीन माण्हू जी कुर्सी सां गॾु कुर्सी ते वेहारियो अथई। इज्जत ज़िलत कंहिंजे हथ में आहे तू असां त चऊं त चंदा ई आहिनि पेनूं आहिनि पर हे जुदा ॻाल्हि आहे त ज़ात जे लाइ पिनण हराम आहे पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अल्लाह जे घर में वेही बावजूद कसम खणी करे चवां थो मस्जिद जे लाइ मदरसे जे लाइ पिनण इबादत आहे। अल्हम्दुलिल्लाह कफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया व खातमिर रुसुल व अला आलिहि व अस्हाबी व आले बैती अजमईन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह क़ाल क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती कान मय्य फिल जन्नह सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहु नबिय्यु सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। बुलंद आवाज़ सां जन के दुरूद अचे तो दुरूद पढ़ण वॾो सवाब आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबियिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व आले बैतिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। न थी हाल की जब हमें अपनी खबर, न थी हाल की जब हमें अपनी खबर, रहे देखते औरों के एबो हुनर, पड़ी अपनी खराबियों पर जो नजर, तो निगाह में कोई बुरा न रहा। दुआ कयो त अल्लाह पाक तव्हां असांखे सुलह सां, औलिया सां, नेकन सां, उलमा सां ताल्लुक़ सां गॾोगॾु महबत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। जेको माण्हू जंहिंसां मुशाबहत कंदो, जहिड़ी संगत इख्तियार कंदो, उनजो हशर भी उन सां गॾु उहो साॻियो ई थींदो, उनजो अंजाम भी उहो ई थींदो, ऐं उहो उन्हनि मज़ा आहे जेको जंहिंसां मोहबत करे थो। यानी जेको उलमा सां, सुलहा सां, हाफ़िज़ीन क़ुरान सां, मसाजिद सां, मदारिस सां मोहबत करे थो, तो उहो भी उन्हनि मंझूं आहे। मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। हे मुझी फतवा न आहे, 1.25 लाख नबियन जे सरदार मुझे पाक नबी मोहम्मद करीम जी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन जेको जंहिंसां मुशाबहत कंदो उहो उन्हनि मंझूं आहे। त तव्हां असां जेकर आलिम नथा थी सघूं, हाफ़िज़ नथा थी सघूं, मदरसो क़ाइम नथा करे सघूं, मस्जिद तामीर नथा कराए सघूं, त कम अज़ कम जेके हाफ़िज़ बणिया आहिनि, जिन खे रब इहा दौलत नसीब कई आहे, जेके आलिम बणिया आहिनि, जिन खे रब इहो एज़ाज़ बख़्शियो आहे, जिन मदरसा क़ाइम कया आहिनि, जिन मसाजिद तामीर करायूं आहिनि, उन्हनि सां मोहबत कयो।
तो पो तवां जो अंजाम भी उन्हनि सां गॾु थींदो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं। इन तालुक़ जे सदके, इन मोहब्बत जे सदके इन्हनि सां गॾु तव्हांखे बि रब जन्नत में दाख़िल फरमाए। इन जे करे फरमायो मुंहिंजे पाक नबी मोहम्मद करीम चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर सचो आहे न? कहिड़ा कहिड़ा था मनो हथ त मथे कयो। माशाअल्लाह, न सिर्फ सचो आ बल्कि काइनात जे चो सचन जो भी सरदार आ। इहो ही वजह जो ऐलान नबूवत खां पहिरियां, इज़हार रिसालत खां पहिरियां जॾहिं अल्लाह पाक मुंहिंजे पाक नबी खे नबूवत वारो रिसालत वारो ताज पारायो, कोई सफ़ा ते भी करे तमाम क़बाइल अरब के एक जगह ते इकट्ठे करे नबूवत जो ऐलान नथो करे, रिसालत जो ऐलान नथो करे। अवल मुंहिंजो पाक नबी मोहम्मद करीम पंहिंजो किरदार उन्हनि जे साम्हूं पेश थो करे। पाण फरमायूं मुझे बारे में तव्हांजो कहिड़ो ख्याल आ, मुझे बारे में तव्हांजा कहिड़ा ख्यालात ऐं कहिड़ा तासुरात आहिनि, छा था चओ? मां तव्हां में बचपन भी गुजारियो आ, जवानी भी गुजारी आ। आज मुझी उम्र 40 साल थी चुकी आ। जोया साहब हदीस पाक में अचे थो, तमाम कबाइल अरब यकजुबा थी करे जवाब था ॾियनि, चवंदा जर्रबना कमिरारा, जर्रबना कमिरारा फलम अजिद मिनका इल्ला फलम नजिद अनका इल्ला सिद्क़ुन व अदला। चऊं साईं बराबर असां तव्हांजे हालत तिफिल खां भी वाक़िफ़, हालत सिगर खां भी वाक़िफ़, हालत शबाब खां भी वाक़िफ़। असां तव्हांजो बचपन भी ॾिठो, असां तव्हांजी जवानी भी ॾिठी, लेकिन ज़िंदगी में कॾहिं भी तव्हांजी ज़ुबान मुबारक तां असां कूड़ न ॿुधो। तूं सचो आ साईं, तुंहिंजी सॼी ज़िंदगी बेदाग आ, तूं पाक आ। हुकुम कर छा थो चवणु चाहीं? वो पैगंबर तो फरमाए जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ जाजे सदाकत जी गारंटी ऐं ज़मानत रब काइनात कुरान में ॾींदे ऐलान थो करे। कांजी गारंटी सचाई जी ॻोठ जो वॾेरो ॾींदो आ, कांजी मुफ्ती साहब ॾींदो आ, कांजी मौलवी ॾींदो आ, अदाए मुंहिंजो शागिर्द आ, सचारा अदाए असांजे ॻोठ जो माण्हू आ, सचारा अमानतदार आ। पर जोया साहब मुंहिंजो पाक नबी मोहम्मद करीम वो अज़मत वारो नबी आ, वो शान वारो नबी आ, ओ जांजे सदाकत जी गारंटी ऐं ज़मानत रब थो ॾिए। फरमाए तो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युहा। फरमाई मुंहिंजो पाक नबी मोहम्मद करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीनी मामलात में पंहिंजी मर्ज़ी सां ॻाल्हाईंदो ई नाहे, जेदी तई जिब्राइल नहीं दुआ कुरान नहीं दुआ। लिहाजा दुनिया वारो मुझो पाक नबी मोहम्मद करीम जो भी हुक्म करे बिला तामुल जे, बिला गौर फिक्र करन जे, उन्हें के अखियन ते रखी करे कबूल कजो। पर जेकन रसूल जे फरमान जे बारे में को मानू वहम करे, कोई शक करे, तो ईमान ही न बचंदुस।
वो मुसलमान ही रही न थो सके जेको हुजूर जे फरमान में शक करे। तो मुझो साईं तो फरमाए दो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बा वला तकुन खामिसा। इका जो फरमाना पैगंबर पाक जो फरमाना छा थो फरमाए तो कुन आलिमा आलिम थी पो जे इहो एजाद नसीब न थव त ओ सामे थियो माना आलिम कुरान पढ़न उन्हनि जा शागिर्द कुरान पढ़न तव्हां भी उन मजलिस में वञी करे कुरान ॿुधंदा कयो। औ कुन आलिमन औ मुतअल्लिमा आलिम थियो जे आलिम नथा थियो त औ मुतअल्लिमा पो तालिब थियो माना कुरान पढ़ो वञी। औ सामिया जे पढ़ण जी भी फुर्सत न थव त पोइ ॿुधंदा कयो। पर अॼु असां वटि कुरान ॿुधण जे लाइ टाइम न आहे। मेलनि मलाखड़नि ते जे लाइ सॼी राति कूड़ियूं कचरियूं कूड़ा किस्सा कहाणियूं ॿुधण जे लाइ टाइम आहे पर कुरान ॿुधण जे लाइ टाइम न आहे। मस्जिद में अचण जे लाइ जिते दुआ जो दर आहे जिते मग़फ़िरत जो दर आहे जिते अल्लाह जी रहमत थी वसे। बहरहाल पाण फरमायूं औ मुहिब्बा जेकर इहो एजाद भी तव्हां खे नसीब न आहे जो न को आलिम था थियो न तालिब था थियो न कुरान ॿुधो था त पोइ मुहिब्बा इन्हनि सां मोहबत कजो इन्हनि जी पारत अथव। वला तकुन खामिसा पंजा न थिजो माना इन मदारिस सां उलमा सां हुफ़ाज़ किराम सां अदावत न कजो दुश्मनी न कजो इन्हनि खे लावारिस न समझजो। मता पंहिंजी भोतारी ते पंहिंजी रेसी ते पंहिंजी ज़मींदारी ते पंहिंजे वॾे रब ते कंहिं नवाब जे कंहिं सरदार जी चमचाखोरी ते तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी पवे ऐं कंहिं आलिम सां हाफ़िज़ सां मदरसे सां मस्जिद सां तूं को टक्कर खाए समझे दिए इएं इन्हनि जो को वाली वारिस कोन्हे ख़बरदार को अंजाम उहो थींदुई जेको अबू जहल जो थियो जेको अबू लहब जो थियो जेको फिरौन जो थियो जेको निमरूद जो थियो। छो त कुरान वारा लावारिस न आहिनि इन्हनि जो वारिस मुंहिंजो अल्लाह। केरा जो इन्हनि जो वारिस मुंहिंजो अल्लाह। छो त मुंहिंजो साईं तो फरमाए इन्नल उलमा वरसतुल अंबिया फरमाई आलिम असां नबियनि जा वारिस थव। आलिम नबियनि जा वारिस आहिनि को मज़ाक आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहे दुनिया जा सरदार दुनिया जा नवाब दुनिया जा ज़मींदार दुनिया जा अमीर उलमा जे जुती ते कुर्बान आहिनि। उन्हनि जे जुती उलमा जी जुती भी सरदारनि खां वधीक शान वारी आहे। हिकिड़ो बादशाह केतिरनि माण्हुनि सिर्फ़ उलमा जी जुती खई अल्लाह साईं उन अमल जे सदके उन्हनि जी मग़फ़िरत करे छॾी। हिकिड़ो आलिम आहे वॾो पंहिंजे दौर जो बादशाह वक़्त उन खे घुराइण जी वॾी कोशिश कई पर हो ॾेई वञे ई कोन पियो। छो त हक़ जा जेके आलिम हूंदा आहिनि उहे लालची न थींदा अथव। पोइ उन वॾेरे उन अमीर जेको हो बादशाह वक़्त जेको हो उन हिकिड़ी अटकल कई। उहा अटकल इहा कई त शरई मसलो बणाई चई मूंखे शरई मसलो सम्झणो आहे। इहो मैसेज कराई दीन जी दावत खणी करे ॿुधो जोया साहबो मता तव्हां सम्झो त आलिम सबुरा असां वटि अचनि था असांजे ॻोठनि में असांजे मस्जिदनि में त इन्हनि खे कोई गर्ज़ आहे इन्हनि खे कोई लालच आहे इहे चंद टकनि जे लाइ अचनि था। पैसो उलमा जे पुठियां आहे
दुनिया पैसे जे पुठियां आहे पर पैसो उलमा जे पुठियां आहे। उलमा हक़ जेके आहिनि उहे विकामण वारा न आहिनि। बहरहाल वो आलिम सगोरो आयो उन में बादशाह वटि उन वरी खिदमत कई, चई साईं बस मुंहिंजी ख्वाहिश हुई, तव्हांजी वरी मिजाज हुई जो तव्हां अचो न पिया। मां चयो हज़रत हिकु दफ़ो मुंहिंजे दरबार मूं वटि अचे त इहे बरकत वारा पेर खणी अचे, अलाह मुंहिंजे मथां रहमत करे, मां इहो बहानो बनाए करे तव्हांखे घुरायो आहे, ॿियो कोई मसइलो कोन्हे। हुन चयो अलाह तुंहिंजे इज़त में इज़ाफ़ो फरमाईंदो, अल्लाह पाक तुंहिंजे इज़त में इज़ाफ़ो फरमाईंदो, रब तुंहिंजी मग़फ़िरत फरमाईंदो, दुआऊं ॾींदो। अलाह वारो वियो हलियो उहो आलिम सगोरो। किताबनि में ईंदो आहे उनजी वफ़ात थी। अच्छा ऐं उन वक़्त ते जंहिं वक़्तु आलिम सगोरो वञे पियो, हिन वरी छा कयो जो उन जी जुती खणी करे बग़ल में लिकायईं, मथां लताड़जी न वञी। ॿार जो निकितो त उन तलाश कई, किथे आवा जुती कान्हे का। उन बादशाह खणी करे आॾो रखी, चई साईं हे जुती मां वटि आहे, मां तव्हांखे परायां थो पाण पंहिंजे हथनि सां। उहो आलिम सगोरे चयो दा मुझे नफ्स में कोई किब्र, मुझे दिल में कोई किब्र वॾाई न पैदा थिए। तू बादशाह आहियां, मां फ़क़ीर आहियां, मां आलिम ज़रूर आहियां, अल्लाह मूंखे इज़त बख़्शी आहे, या जुदा ॻाल्हि आहे, लेकिन मां इन ॻाल्हि खे पसंदि नथो कयां त तूं मुंहिंजी जुती खणे। तूं त बादशाह आहीं पर मां शागिर्दनि खां बि जुती न आहियां खणाईंदो। हुन चयो छो त हे अल्लाह जो बि वरी कानून आहे। रहमत वारे साईं फरमायो त मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहु अल्लाह, जेको पाण खे हेठि कंदो आहे अल्लाह उनखे बुलंद कंदो आहे। बहरहाल किताबनि में ईंदो आहे उहो बादशाह ॼणा वफ़ात करे वियो आहे, ख्वाब में हिकिड़े अल्लाह वारे सां उनजी मुलाक़ात थी आहे। ख्वाब में मुलाक़ात थी आहे। उन बादशाह खां पुछा कई, ॾे ख़बर अल्लाह तोसां कहिड़ो मामिलो कयो। उन बादशाह रोई करे उन अल्लाह वारे खे चयो, चई मूंसां अल्लाह जो मामिलो कयो, अजीब मामिलो कयईं जो अल्लाह पाक फरमायो बादशाह ॿिया बि तो वॾा अमल कया, पर तुंहिंजो इहो हिकिड़ो अमल जो क़ुरान वारे जी जंहिंजे सीने में मां अल्लाह जो कलाम हो, जंहिंजे सीने में मुंहिंजे पाक नबी मोहम्मद करीम जी हदीस हुई, तो उन्हीअ जी जुती बगल में खणी उन्हीअ जी तहफ़ुज़ कई, उन आलिम जी तो इज़त कई। इन हिकिड़े तुंहिंजे अमल जे सदके मां रब ज़िंदगी जे तमाम गुनाहनि जी मेराण खां तोखे धोई लाइ के जन्नत बनाए तुंहिंजे माफ़ी ऐं मग़फ़िरत जो ऐलान थो कयां। उलमा को मज़ाक़ आहिनि छा? कोई जेकर इन्हनि जी इज़त नथो करे त भल न करे। इन्हनि जे शान में कमी न ईंदी, इन्हनि जे शान में कमी न ईंदी, छो त इन्हनि खे इज़त जो सर्टिफिकेट, पूरी उम्मत जे भले हुजण जो सर्टिफिकेट 1,24,000 नबियुनि जो सरदार मुंहिंजो पाक नबी मोहम्मद करीम ॾेई वियो आहे। लिहाज़ा बेका खां इज़त जो सर्टिफिकेट वठण जी असांखे ज़रूरत ई नाहे। बतौर तादीसे नेमत जे अर्ज़ थो कयां, इज़त वारो नबी, अज़मत वारो नबी, शान वारो नबी, 1,24,000 नबियुनि जो सरदार नबी मुंहिंजो पाक नबी मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए तो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहू। फरमाए उम्मत में ॿिया माण्हू भी भला आहिनि, लेकिन रहमत वारो नबी तो फरमाए तव्हां सभिनी में भले में भला, भले में भला, तव्हां सभिनी में वधीक इज़त वारा उहे आहिनि, शान वारा उहे आहिनि जेके खुद भी कुरान पढ़नि ऐं उम्मत के भी कुरान पढ़ाइनि। लिहाज़ा भला थियो, भलन में शुमार करायो पंहिंजो, खुद हाफिज थियो, खुद आलिम थियो, पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो। पर जेकर पढ़ी नथा सघो त इन्हनि सां तालुक रखो, इन्हनि सां मोहब्बत कयो। तव्हां असां सम्झूं था त शायद
दुनिया असांजे करे थी हले, लेकिन कसम आ रब्बे मोहम्मद जो ते हे दुनिया कुरान जे करे थी हले, ऐं कुरान दुनिया में वरी इन पढ़ण पढ़ाइण वारन जे करे तो रहे। मालूम थियो तो कुरान वारन जे करे दुनिया थी हले। बहरहाल जेका हदीस पढ़ी, कुरान पाक जी आयत पढ़ी थम ऐं हदीस पढ़ी थम, उन जो मां मुख्तसर मफ़हूम अर्ज रखी करे दुआ थो कयां। दुआ है त अल्लाह ताला तवां सां मिलनी मुसलमानन के दीनो इस्लाम सां मोहब्बत नसीब फरमाए। ही तवां जो गोठ कंहिं ज़माने में हिते मस्जिद न हुई, गोठ में मस्जिद हुई। माशाअल्लाह हाफिज गुलाम सरवर जलाली हिन हिते आयो, मस्जिद जो बुनियाद रखे, गोठ वारन भी हिम्मत कई, उलमा भी काबिले मुबारक हिन, पर जमात भी काबिले मुबारक आ। हिकड़े हथ जी ताड़ी ना लगंदी आ, मेहनत उलमा जी आ, पैसो अवाम जो आ। ज़ालिम वेचारा गरीब हिन, पर याद रखो इन्हनि जी जेका मेहनत आ उहा वॾी काबिले तारीफ़ आ। 5000 खीसे मां कढी मस्जिद जे लाइ ॾियण या 5 लख रुपया मस्जिद जे लाइ ॾियण वॾेरे जे लाइ आसान आ। इहो मुश्किल ना है, जंहिंखे रब ॾिनो आहे उहो जे 5 लख ॾिए को कमाल ना है, पर कंहिंजे आॾो हथ टंगण इहो ॾाढो मुश्किल आहे। खुदा जो वास्तो अथव, अल्लाह जे घर में वेठा आहियो, सच ॻाल्हायो आहे, आओ की न? कंहिंजे आॾो हथ टंगण ॾुखी ॻाल्हि आहे की न सवली आहे? अल्हम्दुलिल्लाह हेॾो वॾो मस्जिद जो कमु थियो आहे। मां ईअं नथो चवां, वक़्तन फ़वक़्तन ईंदा रहंदा आहियूं, ऐं मां पहिरियां बि अर्ज़ु करे चुको आहियां त ॻोठ जे अंदरि माण्हू खे अरबपति कोन्हनि के, हे बि ग़रीबनि वीचारा, सभु कंहिंखे पंहिंजी पूरत आहे, पंहिंजे हालार तावन कनि था, लेकिन हे हेॾो वॾो जेको कमु थियो आहे, तक़रीबन 15-20 लख खां मथे कमु नज़र अचे थो। मुंहिंजो तख़मीनो ग़लति बि थी सघे थो, तो ॻोठ वारा त सम्झंदा हूंदा न उन्हनि जेतिरो तावन कयो आहे। बाक़ी जेका महिनत आहे, ऐं इहो बि सम्झूं था त जलाली साहब खीसे मां न ॾिनो आहे, पर हे वीचारो दर दर ते वियो त आहे न। दर दर ते वञणु इहो को आसान आहे? हिकिड़ी हिकिड़ी सिर खणी अचणु, सीमेंट जी बोरी खणी अचणु, वॾेरे वटि वञणु, ग़रीब वटि वञणु, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु, उन्हनि जा ताना साण। मुफ्ती गुलाम कादिर साहब बिरोई हब वारे फरमायो, चई असां पंहिंजी इज़त हथेली ते रखी करे माण्हुनि जे साम्हूं रखंदा आहियूं। माना मदरसे जे लाइ वेंदा आहियूं, मस्जिद जी तामीर जे लाइ वेंदा आहियूं, त पंहिंजी इज़त खणी करे उन्हनि जे साम्हूं रखंदा आहियूं। पोइ कोई उन इज़त जी क़दुरु कंदो आहे, कोई वरी उन जी बेतोकीरी कंदो आहे, बेइज़ती करे मोकिलींदो आहे। हलो मुला तव्हांजो कमु आहे ठगी करणु, हीअं करणु, हूं करणु। हालांकि वठण वारो जेकॾहिं उन में का कमी पेशी करे थो, हिकु त लिखियो पियो आहे क़ुरान पाक में त अल्लाह साईं जल जलालहू वॾो महिरबान आहे, कमियूं पेशूं रब सभिनी खे माफ़ कंदो। पर जेकॾहिं उन ते मुआख़ज़ो बि थिए, पकड़ बि थिए, पर ॾियण वारो त अदा जेको ॾिए थो उन जो त क़बूल आहे न, उन जे त क़बूलियत में को शक ई कोन्हे को। पोइ छो वेही करे चइजे त बाबा फलाणे मदरसे वारो, फलाणे मौलवी जेको आहे तो खाए थो, हीअं थो करे। हक़ीक़त असल इहा आहे, ख़ुदा जे घर में वेही करे मां बिला का ख़ौफ़ जी अर्ज़ थो कयां त हे क़ुरान जी बरकत आहे, हे क़ुरान जी बरकत आहे, हे दीन जी बरकत आहे, जंहिंजे सदके अल्लाह असांखे सुफ़ेद लिबास पारायो आहे। अल्लाह साईं जल जलालहू असांखे निमाज़ जे सदके चेहरे ते अल्लाह पाक असांखे रौनक बख़्शी आहे, चेहरे ते मुस्कुराहट आहे, चेहरे ते ख़ुशी आहे। ऐं पैसे वारा माण्हू जेके आहिनि उहे परेशान आहिनि, उन्हनि जी पूरी कोन्हे का, छो त उहे जिते सुकून मिलंदो आहे, जिते राहत मिलंदी आहे, जिते आराम ईंदो आहे, उन्हनि शयुनि खां ई परे आहिनि। पोइ पुॼी जो नथा सघनि। अदा मौलवी त कारां ते चढ़े वतनि, इहे खांदे पिन न। अदा मौलविया को देख तो परू तो देख बाबा, कार तो देख मौलवी दी, अब मौलवी दे कपड़े तो देख यार, भला केड़ा नौकरियां नहीं ना कण, अदा केड़ा जमीन नहीं ना कण, जगह भी भलिया ठवा गए न।
अदा असां तुसां वो झलिया तो कोनी कोन असां तो सभिनी को अखने पियूं तो खुदा दे वास्ते मस्जिदां ठवायो मदरसे ठवायो हिम्मत करो तुसां भी भले कपड़े पायो तुसां भी कारां गिनो तुसां कारां ते चढ़ो न असां तो रोकने तो कोनी पे असां तुसां अखने पे करो न हिम्मत भाई सड़दे क्यों पियो असुल कुरान दी बरकत है मां अग में भी एक दफो एक जगह ते अर्ज कयो तो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो साहब रहमतुल्लाह अलैह सब चो रहमतुल्लाह अलैह पांजो वाक्यो बुधायो चई सेनेट जो इजलास हो अल्लाह पाक फकीर जे बार के आलिम के गरीब जे बार के सेनेटर बनायो पाकिस्तान जे एवाने बाला में उते कुर्सी ते बैठो आ निसार खोड़ो डॉक्टर खालिद महमूद सुमरे जो गोठ असुल बाहर जो इन जो पांजो पुरानो गोठ थन हे पांजो खोड़ो निसार खोड़ो भी उन गोठ जो आ वडे रात उं ही माना जो है सो आलमन सा सियासी हवाले ता उन जा टकरा थींदा आहिनि हे भी सियासी माण्हू हुया गुलाम मुस्तफा जी अर्ज नथो कयां ये जमायत जो कमियूं पेशी थोड़ी घणियूं थींदियूं तू तो असांजो जमायती आमत पांडे सम्झे माशाअल्लाह गुलाम मुस्तफा दीनदार आ वडे अरसे का मां ईंदड़ आहियां जॾहिं मां एसपी शमसदीन वटि रहंदो हुयुमि मरहूम सेठ अली मोहम्मद ईंदो हो तॾहिं खां वठी असां हिन वटि ईंदा हुआसीं हे जलसा भी कराईंदो हो मदरसनि सां तावन भी कंदो हो परवानो माण्हू आहे दीवानो माण्हू आहे अल्हम्दुलिल्लाह तौहीद परस्त आहे हिन सिर्फ़ पंहिंजे ॾुख जो इज़हार कयो आहे इंशाअल्लाह उन जो तदारुक थींदो बहरहाल अर्ज़ पे कयुमि त हे क़ुरान जी बरकत आहे त डॉक्टर साहब ॿुधायो अच्छा उन्हनि जो पाण में माना जहिड़ो हूंदो हो सियासी पोइ ॻोठाणा वॾेरा जो कावड़िया तो उन्हनि खे मजबूर कयूं डॉक्टर साहब लॾो खणी लाड़काणे में आयो उते अची वेठो जमायत जो कमु कयईं दीनी ख़िदमत कयईं अल्लाह साईं उनखे पाकिस्तान जे एवाने बाला में पहुचायो शहीद इस्लाम फरमायो चई सेनेट जे अंदर वेठा थे निसार खोड़े जी कुर्सी मुंहिंजी कुर्सी इत्फाक सां गॾु हुई मां निसार खोड़े के ॾिसी वरी पाण के ॾिसी मूंखे पंहिंजो वो इब्तिदाई दौर यादि आयो हे असां सां हथ मिलाइण बि बि सम्झंदा वाह मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजो शुक्र थो अदा कयां जो अॼु मूंखे इन अमीर तरीन माण्हू जी कुर्सी सां गॾु कुर्सी ते वेहारियो अथई इज़त ज़िलत कंहिंजे हथ में आहे तूं असां त चऊं त चंदा ई आहिनि पेनूं आहिनि पर हे जुदा ॻाल्हि आहे त ज़ात जे लाइ पिनण हराम आहे पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अल्लाह जे घर में वेही बावजूद कसम खणी करे चवां थो मस्जिद जे लाइ मदरसे जे लाइ पिनण इबादत आहे जेको जंहिंजो वारिस हूंदो उहो कमु कंदो न गुलाम मुस्तफा जो जेको पुटु आहे उहो ज़मींदारी कंदो न सुभाणे अल्लाह उनखे ज़िंदगी ॾींदो इनखे बि ज़िंदगी ॾींदो पर ज़मींदार जो पुटु ज़मींदारी कंदो न जरा मुझो साईं तो फरमाए इन्नल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस आहिनि त पोइ वारिस बि त नबूवत वारो कमु कंदो न मदरसे जे लाइ चंदे जी अपील मस्जिद जे लाइ चंदे जी अपील कसम रब मुहम्मद जो पाक मुहम्मद जी सुन्नत आहे लिखियो पियो आहे हदीस पाक में यो वाक्यो ज़हन में रखजो मां बाद में वरी बयान कयां थो हर पे कम तो मस्जिद जे लाइ अपील करण मदरसे जे लाइ अपील करण पाक मुहम्मद जी सुन्नत आलिम नबियन जा वारिस हन लिहाज़ा वो नबूवत वारो कम जरूर कंदा दुनिया भले मलामत करे दुनिया जी मर्ज़ी आहे जहिड़े नज़र सां ॾिसे पर कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो असांखे मस्जिद जे लाइ घुरण मदरसे जे लाइ घुरण में एज़ाज़ महसूस कंदा आहियूं इज़त महसूस कंदा आहियूं हदीस पाक में अचे तो रहमत वारो नबी इज्जत वारो नबी शान वारो नबी 1,24,000 नबियन जो सरदार नबी मुझो पाक नबी मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम ओ जॾहिं मक्के का हिजरत करे मदीने पाक में आया मस्जिद नबवी तंग थी वई जमात वधी वई
आजकल तो असां वटि उतां को भरियल आहिनि, होटल भरियल आहिनि, पर मस्जिदूं खाली। पर वो पैगंबर जे नुबुवत जो ज़मानो हो, मस्जिद तंग थी वई, जमात वधी वई। मुझे साईं फरमायो मस्जिद नबवी में मिंबर ते भी करे पाण ऐलान कयूं, फरमायूं इन मस्जिद जे नजदीक पासे वारो जो पिलादा तवा मां केरा जेको यो खरीद करे मुझी इन मस्जिद के वसी करे मां मुहम्मद करीम उनके जमानत थो दियां त अल्लाह पाक बदले में उन्हीं के जन्नत में महल अता फरमाइंदो। तवा सा जी असां जे अबे मां इया तरबियत कया, नाराज न थी जो, उनमें मां भी शामिल आया, तवा सा गड आया। असां जी वडणन इया तरबियत कया त मस्जिद में 10 रुपया ॾिबा आहिनि, वध में वध 100 ॾिबो आहे। बाक़ी ॻाइणो अचे, डांस ते बेहया औरत अचे त पोइ उते शराब भी हले, उते 5-5 हज़ार जा नोट भी हलनि। साईं वाह जो फलाणे वडेरे साईं भत किता, साईं शराब दे पेक बचे पिया। अरे लानत होवे त ना को, या लानत वसराइन पैसनि ते पंहिंजे मथां। पोइ वरी साईं 5 ॾींहंनि खां पोइ वरी पादर खायो रोईंदो मस्जिद में, मुले वटि साईं तावीज़ लिखी ॾियो। अब किथ्या अॻे पुट पादर हणी। अरे जंहिंदे छठी ते रंडिया मंगवा नच वेंदा पई, नाच करेंदा पई। जंहिंदे छठी ते अञा जाया कोन्हे आहे, नानी मुआडे अञा जाया मस, उही रात ते जो तई लानत वसवाई थी, पादर न मरे थी, ॿिया ते को सोने मोड़ पवे थी। हाँ सलाद पढ़ो तो कुरान ॿुधायां। तुसां अॻियां 5-10 माण्हू बैठे से, साईं तकरीर करती थोली, पर बाबा माण्हू थोले होवन या घणे होवन, मक़सद त रब दी रज़ा है न। शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह दा वाक़या आंदा पे तो तकरीर करण गया हिकिड़ी जगह ते, हज़ारां दा मजमा, शाह साहब जो आवे त कंहिं संबंधे पे जलसा ख़त्म कर स्टेज तू लहाण बैठा त हिकिड़ा माण्हू आबादियां जूं भजदा वल चाती पियो, भजदा भजदा हाणे पहुता अॻे शाह साहब दा वायद ॿुधण, अॻे शाह दी तकरीर ख़त्म थी वई। उहे माण्हू अलाह वाले आहिनि, असां दरिया खोर थे देखा माण्हू घणे हुजनि त वायद बि थी जे न हुजनि थी कोन, पर अलाह वाले माण्हू आहिनि। आगे हज़रत में आया ई ॻाल्हि दे लाइ भजदा, पर हाणे तकरीर ख़त्म थी, अॻे भाई ई ॻाल्हि दे लाइ की हा आगे अलबात में तो वायद ॿुधाए। जलसा हालां ख़त्म थी गया, माण्हू गे हले किताबां उंदी सवाने उमरी जी लिखियल है, मेंबर ते बैठा उही ई सागे अंदाज च वॾे उही सागे वलवले च जेको हज़ारां दे मजमे जी जगह तकरीर की तई, उही ई जोश जज्बे नाल वल वो सागा वायद पूरा घंटा सवा घंटा की तई हिकिड़े माण्हू दे लाइ। जलसे कराउण वाला जलाली जड़ा माण्हू आगे साईं तो को चरिया पिया गया, आगे नहीं हिकिड़ा माण्हू सुबह पागल वो भजदा आया, तुसां हूंदे करे बस वल नवी नवी तकरीर शुरू की वल सजी कलाक सवा दी। आखे दा पहले भी हिक दे लाइ करा पिया, बाद च भी हिक दे लाइ किती, माना आ गया पहले भी रब दी रजा दे लाइ करा पिया, हिमल भी रब दी रजा दे लाइ किती। मुमकिन है मता उना को हिदायत न मिले, हिकड़े दे किस्मत च हिदायत लिखियल होवे तो मेरे ते बेड़े पार थी वसन। तो बहरहाल अर्ज पिया करेंदा असारे वड्या असारी तरबियत किती है तो मौलवी को मस्जिद च मदरसे च 10 रुपए ॾींदे, वध जो वध 100 रुपया ॾींदा है, पर पाबंद वाली इतला करींदा है जो नौकर को भी इतला नहीं करींदा। इथूं दी गाल तो नहीं पिया करेंदा, अरे हाणे नाला चेसां त गिला थी पोसी कवड़ी पोसन। ए दोस्त न सारे हाफिज रखे दिया मस्जिद आ पे जो कहंदा उताक दी बुहारी भी दे मुला, गाड़ी भी साफ कर, क्या कर गाड़ी भी साफ कर, बुहारी भी दे, जे बाहर आवन उताक ते सफाई थल न होए तभी मुले दी बेइज्जती करन हाफिज बेचारे दी, जे गाड़ी साफ न करे तभी मो हाफिज दी बेचारे दी बेतोकिरी करन, जे मेहमान आवने तो वल दरवाजे ते भी आखन त वनो तू छोरे को सद आखने ते चा घर आखन करन। ए सही हाफिज दी इज्जत है, अल्लाह पाक हिदायत देवे। बहरहाल असारी तरबियत या थले, पर वो पाक मुहम्मद दे तरबियत याफ्ते आन आको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
ए तुसारा सारा हाल है कि तो तुसारी सारी तरबियत अबे अमा कीती है या मौजूदा दौर दे मुल्या कीती है ओ उफे जवान आन जिन्हां दी तरबियत करण वाला मेरा पाक मोहम्मद करीम आ। खुदा दी जात दा कसम है मिशका सानी च हदीस मौजूद है हिकड़ा जवान उठी भी ऐलान करेंदा पे साईं में पाड़े वाला को पूछा कितनी मासा को खबर है कि वो प्लाट 25,000 दिरहमा जो विक्रा करन चाहिए पेन मैं अज तुसारा गुलाम उस्मान इब्ने अफान 25,000 दिरहमा यो प्लाट खरीद कर अल्लाह दी रजा दिलाए तुसारी मस्जिद दिलाए ऐलान पे करेना इंशाअल्लाह उल अज़ीज़। मैं सबने गोठ वाले को जिते मेरा आवाज वेंदा पे सबने को अपील पे करेंदा पर खास तौर ते गुलाम मुस्तफा को गोठ दा बने रहे अल्लाह को इज्जत दी है रब अना भी को इज्जत चीजा फाड़े सी पैगंबर पाक दे 1.25 लाख साहबान घणे 1.25 लाख साहबियान पर सबने को वधी अमीर हजरत उस्मान गनी आ जिदा लक़ब ही गनी आ। हदीस पाक जांदा पे हिकड़े दफे मेरे पाक नबी दे खिदमत जाया ए विच जी गालियां में छुड़ेंदा वेना जेके मेरा आजकल मना जो सो ब्लड प्रेशर कुछ हाई भी है ते करे दीन च रखया वे मैं पूछा तो मता तुसा को भी याद ना हो हजरत उस्मान गनी पैगंबर दे 1.25 लाख सहाबा जो अधिक अमीर आ। मुसलमानों अल्लाह दे रस्ते च देवण नल खुदा दी जात दा कसम है मुसलमाना दा ईमान है त मानू घटईंदा नहीं अल्लाह उना को वधेंदा है पर ईमान होवे असा समझे दे सही बोरी अन दी जो देवा त घटी ज वेसिन अब 5 लाख जो 25,000 जो देवा मस्जिद जे घटी ज वेसिन पर अरश वाला साईं बा फरमे दे न में वधे सावे अल्लाह सच्चा है ना कुरान भी सच्चा है ना। बहरहाल शॉर्टकट पे करेना हजरत उस्मान गनी पाक मोहम्मद की खिदमत जाए अखेना बे सुना नबी दुआ करो अल्लाह मेरा माल घटाए मेरा माल वध गए मैं संभाल नहीं सकता सही में इबादत पे करेना उही जो रुखना पे घटेंदा है तुसा आदा वजीफे तरीके पुछदे थे किए फराड करूं किए जो तो माल वधायूं पैसा वधायूं बनिया वधायूं पर वो पैगंबर दा साहब ये कहना पे सही दुआ घुरो अल्लाह मेरा माल घटाए मेरा माल वधगी मैं इबादत नहीं कर सकता जाहिर गाल है जी माल दा वग होवे तो जाहिर है मना नमाज ते जो आसी कुछ हो सकद नहीं ना को गा भी घटना है ना नौकरा चाकरा दी संभाल भी करनी है ना। हजरत उस्मान गनी आखो रज़ी अल्लाह तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को शिकायत की थी रहमत वाला नबी उनदे ला दुआ घुरन दा इरादा करेना पे हदीस पाक जाना पे जो ये साहब फौरन अल्लाह पाक दे तरफों जिब्राइल पे आंदा है ए मेरा सोना नबी उस्मान इब्ने अफान को आखो हिकड़े शर्त ते दुआ कबूल करे साथ माल घटे साथ ए उस्मान में अल्लाह दे रस्ते ते तू देवण बंद कर मैं अल्लाह तेरा माल घटावण शुरू करे साथ। आजकल क्यों असारी पूरी कहानी का जो अल्लाह दे रस्ते च नहीं देंदे थे ना एकड़े दोस्त बुढ़ाओ दुबई में ये पांजो इसाक डार वियो उन्हें जी उते एकड़े हमरा मानी कई हितां जो इलाके जो माण्हू आहे उन्हें जी मानी कई जे उन्हें जे मथां करोड़ रुपया ख़र्च कई इसाक डार जी मानी ते ऐं हिते भी ईअं असां हाणे जो मिनिस्टर ईंदा आहिनि त वॾेरा घणो ख़र्च कंदा आहिनि भई मौलवियुनि जे लाइ मदरसे जे लाइ मस्जिद जे लाइ सदाईं खुटल आहियूं नथा जो ॾियूं त पोइ पूरी बि कान्हे का पूरी थींदी बि कोन छो त पूरी जितां थींदी उहो रस्तो वठूं ई नथा। बहरहाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जिब्राइल अमीन अर्ज किता साईं को अल्लाह पाक मोकले उस्मान इब्ने अफान को आखो माल घटे सा पर शर्त है में अल्लाह दे रस्ते ते देवण बंद कर। हजरत उस्मान गनी आख्या साईं
ये तो थी ही नहीं सकता। मेरा ईमान ही में कोई इजाजत नहीं देना। जो दीन को जरूरत होवे ते पाक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा ऐलान होवे आए उस्मान इब्न अफ़ान दे घर च दौलत होवे वो देवे ना। इहो शर्त में कबूल न करे सा। अल्लाह पाक फरमाया उस्मान तू तो मुहताज आई, तू मखलूक आई, तेरे खजाने महदूद न, तू मैं अल्लाह दे रस्ते च देवण बंद नहीं करे नहीं तो वल मैं जो खजानिया दा मालिका कुल शैन कदीरा जो खालिक ही मालिका वो वल तेरा माल किवें घटे सा तू देंदा रही मैं वधेदा रहा। अल्लाह दे रस्ते च माल लुटावण सिखो, अल्लाह दे रस्ते च देवण सिखो। मैं कहूँ पहले हजरत सईद मौलाना मोहम्मद इब्राहिम साहब तो सारे सामू हदीस पढ़ी सुना नबी फरमेंदा पे मम बना लिल्लाह मस्जिदा, मम बना लिल्लाह मस्जिदा बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। फरमा जे को दुनिया दा अल्लाह दा घर तामीर करवेंदा पे जे अपने पैसे चो करवावे या चंदे कर पिन पिन कर तमीर करवावे दुहाई दे लाए मेरे पाक नबी दी बिशारत है। फरमाया अल्लाह पाक बदले जो ही दे लाए जन्नत के महल पे ठावेंदा है। ओ मुसलमानों ए सौदा सस्ता है, मता बाजार बंद थी वने, मता जिंदगी दा आखिरी रात होए, आखिरी महीना होए, आखिरी साल होए। बहरहाल अल प्या करेंदा हम तो इज्जत कुरान चे, इज्जत दीन चे। शहीद इस्लाम प्या फरमावे आके निसार घोड़े दी कुर्सी नल मेरी गड कुर्सी आई। हालांकि निसार घोड़ा वो मानू आ जिंदे टकरा दे करे असा गोठ चू मजबूर थी कर लड़ाया से। गोठ मां उन्हन के लड़ाई छड़ी लड़े आया बेचारा पंजो लाड़काने में आके मैं रो दिता मखा मेरा अल्लाह मैं तेरे नाम तू सदके वन्या वाह जो ते में को इज्जत बख्शिए, वाह जो ते में को इज्जत अता कीतिए। आगे खोड़े में नहीं देख में को आगा डॉक्टर साहब रोंदा क्यों पई क्या मसला है कीड़ी गाल है। आगे मैं आगा दा ए रोवण गम दा नहीं है रोवण खुशी दा है। कने कने खुशी में मानू रोई वेई रहंदो अदाए रोवण गम दा नहीं है रोवण खुशी दा है। मैं को बचपन याद आए ते को भी याद होसी तुसा सा को गोश चू लड़ा चवाया उतो लड़ा चा कराया दे तुसा ते समदा ते रुलवे सन दर पदर थी वे सन पर इज्जत दिलदा मालिक मेरा अल्लाह है। मैं दीन दी दामन न छोड़ी, मैं अल्लाह दी धरती ते अल्लाह दे निजाम दे लिफाज दे लाए जमियत उलमा इस्लाम दा साथ न छोड़ा, ए परचमे नबवी दा साथ न छोड़ा, दीन न छोड़ा। ओ उही दे सदके अल्लाह में कोई इज्जत बख्शिए जो तू कौम दा सरदार है। मैं गरीबा पर पाकिस्तान दे ऐवान बाला सेनेट च तू भी बैठा ही मैं भी बैठा, मेरी कुर्सी तेरी कुर्सी न लग दे। लेकिन वक्त आसी मैं तो दुआ प्या करेना तो अल्लाह घोड़ा ते को भी जन्नत नसीब करे सी। पर मुमकिन है मैं को तो यकीन है इंशाअल्लाह अल्लाह पाक मेरा खात्मा ईमान ते करे सी। मैं को रब्बुल आलमीन से जन्नत भी यही खुशी नसीब करे सी। यो तो परे जी गाला पर तवा के आज पंज इलाके जी गाल तो बुधाया। हे हाफिज शाहिद साहब मुझो भाई इन जो वालिद मोहतरम साईं मोहम्मद इब्राहिम साहब तवा जानो सुनानो था। हे असुल दाइम कोराई गोठ जाए इहो ही वडेरा अल्लाह उन्हन के हिदायत दे हिनन सा इन सिर्फ दीनदारी जे करे न ठया। गोठ जी मस्जिद हुई उन्हें मस्जिद मां छो ते साईं माशाअल्लाह खत्म नबूवत जो कम कयो वरी जमियत उलमा इस्लाम जा असुल पुराना मानू आहिनि हो वरी कदा पीपला कदा लीगला के चवंदा वाणकी कुत्ती कदा केड़े पासे कदा केड़े पासे जाडे सणबो टुकुर दिसंदी उते वनी टऊ टऊ कंदी ओए को काड केमल केड़े पासे केमल केड़े पासे पो हिनन सां अची हुनन जंग जोटी चो मुलन के एड़ो सबक सेखारींदा हमेशा वडेरा चवंदा आहिनि हिनन एड़ो सबक सेखारींदासीं जो याद कंदा। पर वरी अल्लाह जी मेहरबानी ईड़ी थी थिए जो पान याद कयो वेठा
खुदा वरी एड़ी उन्हनि खे सज़ा थो ॾिए जो पाण यादि कयो वेठा आहिनि, पंहिंजे नसुलनि खे बि ॾस ॾींदा त कॾहिं उलमा सां न टकराइजो। छो त मां पहिरियां अर्ज़ु करे चुको आहियां त ख़ुदा जो कसम आहे, आलिम लावारिस न अथव, मदरसनि वारा लावारिस न अथव, इहे दीनदार क़ुरान वारा लावारिस न अथव, इन्हनि जो वारिस अलाह अथव। अलाह अनल कुव्वत लिल्लाहि जमिया, सब सुपर पावर ताक़त सिर्फ़ मुंहिंजे अलाह जी आहे। त मौलाना उतां मजबूर कयूंसि, मजबूर थी करे केस जहिड़ा फॾा फसाद साईं मुखालिफ़नि खे तयारु कयूं, घरनि में जहिड़ा करायूं, आख़िरकार साईं FIR हे हो। पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला इन्हनि खे साबित कदमी, आलिम साबित कदम हूंदो आहे, जंहिंजे सीने में क़ुर हूंदो आहे, जंहिंजे सीने जे अंदरि पैगंबर जी हदीस हूंदी आहे, उहो इन हालात खां न हेठिजंदो। मौत त हिकिड़े ॾींहुं अचणी आहे न, बहरहाल इन्हनि हालात जो मुक़ाबिलो कयो साईं। पंहिंजो जतोई साहब ॿिया टिया कॾहिं इन्हनि जे मुक़ाबले में फार्म भराई, कॾहिं कीअं, कॾहिं कहिड़े वॾेरे जे साम्हूं बीठो, कॾहिं कहिड़े जे वॾेरा वतन जुगा त हुनजी ॻाल्हायूं सुथणूं ख़राबु कंदा त बाबा साहब दखंदा पई न त मौलवी कोराई न, अदा सॼी इज़त ख़राबु पई थींदी। हाणे बेशर्मो अलाह जी ज़ात जी परवाह नथा कयो, रसूलुल्लाह जी परवाह नथा कयो, तव्हांजो वॾेरनि ऐं साहबनि खां था। बहरहाल उतां हे बि वीचारा हिजरत करे ॻोठ जी मस्जिद उहा खसियऊं, वरी ॿी मस्जिद तामीर कराई अल्हम्दुलिल्लाह, वरी उहा साईं उन खां खसियऊं, हुनजो हेदर पदर थी वेंदो। पर अलाह जी महिरबानी सां मोरे में हिजरत करे आयो, वॾो अज़ीम मदरसो अलाह ताला हिन खे नसीब कयो, वॾो अज़ीम जामे मस्जिद तामीर करायईं। वरी उहो साॻियो अलाह जो नालो माण्हुनि खे वेठो थो सेखारे, हिकिड़े पुट जो घर, ॿिए पुट जो घर, टे जो, चौथे जो, पोशाक, सिहत, हे तव्हांजे साम्हूं वेठो आहे, ॾिसोसि। मां पंहिंजे इन गुनाहगार कननि सां ॿुधो आहे, अलाह जे घर में वेही करे चवां थो, अदा न कनि त ज़मीन बि कान्हे का, नौकिरियां बि कोन्हनि, अहिड़े घर किथां ठहिया आहिनि, चंदे कर ठहिया आहिनि, मौलवी ठवा पिया ॾींदा आहिनि। मैं कहा बाबा तुसां केरु पिया रोकंदा, तुसां बि ठवायो मदरसे, घिनो कारां पायो अच्छे कपिड़े। असुल ॻाल्हि आहे त जेको दीनदार हूंदो आहे अलाह को इज़त ॾींदा आहिनि। मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू, पाक नबी दा फरमाने, मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू, जेको अपना आप अल्लाह दे हवाले करेंदा है, जेको अल्लाह दा थींदा है, अल्लाह ऊंदा थी पवंदा है, ओ जिंदा रब ऊंदा सब, जिंदा रब थी पवंदा है, उंदे बेड़े पार थी वेंदे न, उंदे बेड़े पार थी वेंदे न। इंदे करे मैं अपील पिया करेंदा वे, खुदा दे वास्ते दीनदार थियो, दीनदारा न टक्कर न खाओ, इन्हां नाल मोहब्बत करो, इन्हां जा कमियां कोतायां को नजरअंदाज करो, अल्लाह तुसां को इंदे बदले जा अजर देसी। कुरान पाक दी जगह आयत पढ़ी में अल्लाह पाक फरमांदा पे, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, फरमाया दुनिया वाले जिंदगी गुजारदा सुने चू सुना खूबसूरत तरीन जेकरा तरीका है तो मेरे पाक नबी मुहम्मद करीम दाए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मन आया सुन्नती कान मई फिल जन्नत, फरमा जेको दुनिया मेरी सुन्नत को जिंदा करे सी, मेरे तरीके ते हल सी, मेरे रस्ते ते हल सी, मेरी रजा खातिर, अल्लाह दी रजा खातिर कदम चेसी। नबी पाक फरमांदा पे, जेको अल्लाह ही अल्लाह दे रसूल दा हुक्म होवे उंदी तमील करण तुसारा कम है, दुनिया आखिरत तुसा को कामयाबी नसीब करण अल्लाह दी राह दा कम है। अपने अकल दे पिछू न लगो, जेका जे तुसा को सुनी लगे, जेका तुसा को खूबसूरत लगे, वो सुनी कानी का सुनी वो आए, जेका अल्लाह को सुनी लगे, अल्लाह दे रसूल जेको अमल हो, जेको अल्लाह दे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बस हिकड़ा मिसाल लेकर मैं दुआ पे घुरदा, थके तो नहीं हो। उलमा किराम को तुसा बुधाए त हज दी मौसम च, हज दी मौसम त अल्लाह के तुसा सबने को हज नसीब करे, उमरा नसीब करे, आमीन। ए जलाली साहब बेचारा बुझा दवा वेंदा पे कोशिश करेंदा वता, चंदड़ी कद करेंदा वता, इनल तावन भी करो
आई जेको से को दुआ भी करो ए को आखो तो ते वेदा पेदा सरला भी दुआ करे अल्लाह पाक सबने को मंगवाए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको बैतुल्लाह जे हिकड़ा फर्ज अदा करे दे अल्लाह पाक उदे नाम अमाल जे 1 लाख फर्जां दा सवाब लिख वेंदे घणा 1 लाख फर्जां दा सवाब वड़ा सवाब है न पर 8 जुलहज ते हाजा को हुक्म बैतुल्लाह को छोड़ो हरम को छोड़ो काबे को छोड़ो मिना दे जंगल चालो ते 5 नमाज हल करादा करो इथा 1 फर्ज दे बदले जे 1 लाख फर्जां दा सवाब है उथा 1 फर्ज दे बदले जे वद जू वद 27 नमाज़ां दा सवाब है पर अल्लाह दा हुक्म है काबे को छोड़ो हरम को छोड़ो 1 लाख फर्जां दे सवाब को छोड़ो उता मिना दे मैदान च हल कर 5 नमाज़ां अदा करो हाने जेकरन को सूफी आखे को सही को अकल वाला अकल दा पुजारी आखे आदा मैं त बैतुल्लाह जो को सु लख फर्जां दा सवाब एकड़े फर्ज दे बदले जे मैं यार काबा न छोड़ेगा मैं नहीं बैठा मैं नहीं पढ़सा मैं और नहीं आलसा खुदा दे वास्ते सच बुधायो ई को सवाब मिलसी इंदा हज थीसी हज भी न थीसस लख फर्जां दा सवाब भी कोन मिलसी पेलू मिलेस पिया ई दे करे जो अल्लाह दा हुक्म आस हुन न मिलसस तू ता अल्लाह दा हुक्म है तो भले लख फर्जां दा सवाब है पर मेरा हुक्म उनको भी मथे ते को मेरे हुक्म दी तामील करनी है हुन हरम भी छोड़ना है बैतुल्लाह को भी छोड़ना है मिना दे मैदान च हल करो तई 5 नमाज अदा करनी मालूम क्या अकल दे पिछू नहीं लगना कमाल अकल च कोनी रखल कमाल का जगह च रखल कोनी कमाल का अमल च रखल कोनी कमाल असूल जे कल रखले त अल्लाह दे हुक्म च रखले अल्लाह दे रसूल दे हुक्म च रखले जेको अल्लाह दा हुक्म होवे अल्लाह दे रसूल दा हुक्म होवे मरण को वठी जमण ताई अजान को वठू कर दीन दा अदना तो अदना जेको मसला होवे नमाज जनाजा होवे निकाह होवे अकीका होवे शादी होवे गमी होवे वो उलमा को पूछो त अल्लाह दे रसूल दा जेको केड़ा तरीका है जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा तरीका है उही तरीके मुताबिक अजाना भी दो जनाजे भी अपने जो सो पढ़वायो निमाई जो सो दीन दा कम भी करो खुशा भी करो गमिया भी करो दीन दा मैदान वसी है तंग कोनी को लेकिन करो इवी जिवे अल्लाह दा हुक्म होवे अल्लाह दे रसूल दा हुक्म होवे दुआए त अल्लाह पाक तुसा सा मेनी मुसलमाना को अल्लाह ही अल्लाह दे रसूल दे हुक्म दे मुताबिक जिंदगी गुजारने तौफीक नसीब फरमाए जो कुछ में गलाया अल्लाह पाक ने बदुआ अमन करने तौफीक नसीब फरमाए ए आखिरत में जमात को जे पहले भी अर्ज कीता खुसूसन तुसा गोठ दे वडे वे तुसारी जिम्मेदारी है बेज के गोठ वाले उना को भी आखो तुसा खुद भी हिम्मत करो मैं जिवे तुसा वो आख्या तुसा वडेरे वे अल्लाह तुसा को इज्जत बख्शिए कोई भी कितना वडेरा होवे केड़ा भी वडा होवे पर मेरे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को वदी कोई अजीम है जरा मस्जिद दिलाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अपील पे करंदे ओ माना को अखेड़ा पे दावत देंदा पे तू असा केड़े पाक दी मुरीद है निकर को वो हिम्मत करो बाद जो आज को पीछे जेकरा को जलसा थीवे असा आऊं तो अल्लाह दे हुक्म नल तुसा बेरावा दे तावन नल आई हाफिज साहब दे कोशिश नल ए मस्जिद दा पलस्तर कर इंशाअल्लाह अली सिद्दीक दिन नल खुलूसे नियत नल कोशिश तुसा करो तौफीक तुसा को अल्लाह देसी मदद तुसारी अल्लाह करेसी इंशाअल्लाह ए अल्लाह दा घरे एकड़े दी ए ठावेसी ए जे टाइल मार्बल भी लगवेसन पलस्तर भी थी वेसन आई इको आबाद करने की कोशिश करो खुद नमाज से आवो नमाज से कामयाबी रखेले अपने नजरे बचड़े को मस्जिद से मोकलो एडी अजीम मस्जिद चाहिए एवल हाफिज साहब दी जिम्मेदारी है मैं उनको गुजारिश करदा पिया तुसा मेहरबानी करो तुसारी भी इज्जत ही गाल चे ते इथा तालीम दिलाए हाफिज मुकर्रर करने तुसारी जिम्मेदारी है बेहतरीन हाफिज होवे वो बचड़े को कुरान पाक दी तालीम देवे को मानु वफात कर वने तू दी नमाज जनाजा जो सो पढ़ाए जेकर को का खुशी गमी है
उते ही जेकर का कुरान खानी की दावत देंदा वे असा ईसाले सवाब दे कायल से बात जो सवाब जेकर मानु कुरान पढ़ करके बख्शेदा वे अल्लाह ताला दे मरण वाला गुंडा अजरो सवाब अता करेंदा वे इता कुरान पाक पढ़वायो कुछ दोस्त होंदे जी के आखने बाबा बालड़े हालन हो नहीं जरूर हालन ए उना दा एकड़ा अपना ख्याल है लेकिन इथा मस्जिद चे जेकर कुरान पढ़ साना हुए जेकर मानी इथा चान देवे संत उना इना इथु वाला दी बालना दी पढ़ाई खराब न थी टाइम जाया न थी आई तुसा बोला पाक अजर दे दी पर इना जी तसल्ली दिलाए मिसाल मानू हफ्ते जी खमीसदारी है जुम्मेदारी है उनी चार तालबा को गिंद कर किंदे मना घर वन जेकर कुरान खानी कराया तो अब बरकत वाली गाल है भली गाल है या गाली काम गाल का जो मानू इते मना इतनी शिद्दत इख्तियार करे ते करे मैं दुआ क्या करे ना अल्लाह पाक गोट को भी आबाद करे दी मस्जिद को भी आबाद करे दी हाफिज साहब अपनी जिम्मेदारी अदा कर दी गोट वाले भी अपनी जिम्मेदारी जो अदा कर दम एक बेन मोहब्बत करो ताल्लुक रखो ए गोट दी मस्जिद है गोट वाले को आबाद करनी है गोट वाले को बगैर बा उस एकड़ा मानू ते हाला ही नहीं सकता आबाद ही नहीं कर सकता तो दुआ है अल्लाह पाक तुसा सा कोई पे दिला इज्जत इकराम दिल से पैदा फरमाए वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमह इन्नका अंतल वहाब या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक या मुसर्रिफ़ुल क़ुलूब सर्रिफ़ क़ुलूबना अला दीनिक सल्लल्लाहु तआला खैर वसल्लम अजमईन। मोहतरम दादे बुढ़े की तबीयत सही ना है या अल्लाह उनकी शिफा कामला आजिला अता फरमा या अल्लाह जेके भी मरीज हैं उनकी शिफा कामला आजिला अता फरमा असा जे बिरादर मोहतरम वरे गुलाम मुस्तफा जी पोटे की सेहत नसीब फरमा या अल्लाह इन जे नेक अमल के पांजी बारगाह के अंदर कबूल फरमा इलाके वारन जे मीनारे हिदायत बना असा जे जलाली साहब के भी तहम्मुल सब्र जी तौफीक नसीब फरमा उनके भी मस्जिद जी कमा हकू खिदमत करन जी तौफीक नसीब फरमा मस्जिद के आबाद करन मस्जिद जा जेके भी फराइज ऐं खिदमतूं आहिनि उहे कमा हकू अदा करन जी तौफीक नसीब फरमा या अल्लाह सभिनीनि खे पंहिंजी रज़ा नसीब फरमा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफीक नसीब फरमा। आखिर दवाना आमीन।